नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त हालानी मां 10 ॾींहं अॻु रशीद एवान जे घर मां नामालूम 6 हथियारबंद लखें रुपयनि जो दाड़ो हणी फरार थी विया हुआ। हालानी पुलिस खूजी कुतनि ज़रिए पेरा खणी चंद कदम अॻिते मेयर गाॾई जे घर लॻा, जितां पुलिस 2 औरतुनि खे गिरफ़्तार करे खणी वई। इन अमल ख़िलाफ़ संदसि गिरफ़्तार औरतुनि जे वारसनि मेयर गाॾई, सोनू गाॾई, साइमा, अम्बरीन, मुस्कान गाॾई ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त हालानी पुलिस ऐं रशीद एवान, नेक मोहम्मद एवान, इन जो पुट पुलिस साण करे असांजे घर घिड़ी करे ॿारनि ऐं औरतुनि खे गंदगार कंदे असांजी औरतुनि खे धमकियूं ॾिनियूं ऐं असांजी 2 औरतुनि खे बिला जाइज़ पुलिस हथां गिरफ़्तार कराए बेगुनाह FIR कराए जेल कराए छॾियो। हिननि वधीक चयो त गिरफ़्तार औरतुनि जा नंढा मासूम ॿार रोइनि पिया पर ज़ालिमनि खे रहम न आयो। हिननि IG सिंध DIG शद बेनज़ीराबाद खां घुर कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, कुता कूड़ा आहिनि, गिरफ़्तार कयल औरतुनि खे आज़ाद करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।